मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जी तहसील इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जी दस्तगीर कॉलोनी के रहवासी ऐं मोरो म्यूनसिपल कमेटी मोरो के मुलाज़िमन शंकर संदस न्याणी आकाशी सज्जाद संदस घरवारी निशा ऐं मौसूम ॿारनि इशा अली शाह ऐं अली दीवान सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त असां सां पंहिंजा ॿाहिरि बिना जवाब ज़ुल्म करे रहिया आहिनि। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसूं था सिंधी इल्ताफ़ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। शंकर मां गवर्नमेंट मुलाज़िम आहियां ऐं मुंहिंजो हक़ आहे बाबो मुंहिंजो गुज़ारे वियो, जंहिंजी ड्यूटी न आहे उहो हक़दार नूर साहब करे वियो आहे, उनखे नूर साहब सही करे वियो आहे। अलाए पोइ कहिड़ी बि ॻाल्हियुनि ते उनजे कन उनजे नाले करे वियो आहे जी ॻाल्हि। हाणे मुंहिंजा ॿार रोडनि ते लिखिया आहिनि, असांखे मूंखे मुंहिंजे ॿारनि खे धक कया आहिनि की रागुना असांखां जहिड़ो कयो सनी ऐं सुहेल केतिरा आया आहिनि मूंखे छा था चाहिनि? हू चनि था लिखिरो ई तव्हांजे पीउ जी जा कोन्हे। सुहेल चए थो जा मुंहिंजी आहे, चए थो तव्हांजी जा न आहे। हाणे हिन में ॾिसो, सुहेल हरीलाल जो पुटु आहे, मां छा हरीलाल जो पुटु न आहियां? मां बि हरीलाल जो पुटु आहियां। अम्मा जहिड़ी हाणे जहिड़ी दिलि चाहे थी हिनखे बदिराए मूंखे बदिराए कुटराइनि था थाणे ते। छो भला असां ग़रीब आहियूं, असां वटि पैसा कोन्हनि, उन्हनि वटि पैसा आहिनि। माना उन्हनि जी थाणे वारा बि ॿुधनि था, असांजी कोन था ॿुधनि। जेॾी महिल टे ॾींहं हिनखे कुटियो आहे थाणे ते, असां वटि इंसाफ़ न आहे छा? कंहिं बदिरायो? सनी ऐं सुहेल ऐं लचार साहब खे मां इतला थो कयां, असां बि वोटर आहियूं तुंहिंजा, तुंहिंजे करे विढ़ंदा आहियूं ऐं मुंहिंजा वोट पंहिंजा ज़ाती 40 वोट आहिनि ऐं मूंखां न आज़ादी छो आहे? ऐं जंहिंजा वोट बि न आहिनि उहे बि असांजा गुंडागर्दी करे वेठा आहिनि। मां चवां थो थाणे ते बि असांखां इंसाफ़ थिए, प्रेस ते बि इंसाफ़ थिए ऐं जेका गुंडा थी वेठा आहिनि उन गुंडनि खे असां पाऊं था वधू गुंडा न थियो, असांखे मजबूर न कयो गुंडा थियण ते। बस मेरा नाम आकाशी है और मैं शंकर की बेटी हूँ। मेरी माँ पूजा है। सनी ने और सुहेल ने मुझे पैसों का लालच देके बोला था जग्गो की और हरीलाल की बेटी बन जाओ, मेरा बेफारम बनवाया है और जो पैसे चल रहे वो मेरी माँ को भी नहीं दे रहे और ना